माण्हू ख़ैर पर रेलवे स्टेशन ते इस्तोकाला बिठाईंदा आहिनि हिननि जे साईं जा ॿ पुट आहिनि वॾो पुट मीर पास रज़ा ख़ान टालपुर नंढो पुट प्रिंस मेहदी रज़ा ख़ान टालपुर ही हिननि जी हाणे 7वीं पीढ़ी थी वयल हिननि जी 6 पीढ़ियुनि में गुज़री आहिनि 7वीं पीढ़ी आहे ही जॾहिं वज़ीर आज़म लियाक़त अली ख़ान मिलण पंहिंजे हिननि सां तॾहिं मीर साहब जी फ़ौज हिननि जी पंहिंजी हूंदी स्टेट दौर जी तॾहिं हिननि जे इस्तक़बाल लाइ ख़ैरपुर स्टेशन ते बीठा आहिनि हाणे ही मौजूदु आहे ज़ानिसन मीर अली इमरान ख़ान टालपुर 2 ही आहिनि मीर अली नवाज़ ख़ान जे पुट जी शादी हैदराबाद दक्कन में मीर फैज़ मोहम्मद ख़ान जी शादी हैदराबाद दक्कन में ही सभु बारात में शादी में शरीक आहिनि हैदराबाद दक्कन इंडिया वारो हुतो शादी हुई ही हिननि जा स्टाम्प पेपर टिकलियूं वग़ैरह हिननि जी पंहिंजियूं हलंदियूं हुयूं स्टेट दौर जो स्टाम्पनि ते पंहिंजी तस्वीरूं हूंदियूं हुयूं ही सोराब ख़ान जे पुट मीर अली इमरान ख़ान हिन रियासत कई आहे 1842 खां वठी 1894 ताईं हाणे ही मौजूदु आहे ज़ानिसा मीर अली इमरान ख़ान 2 ही वारा मौजूदु आहे ज़ानिसा ही अयूब ख़ान यया ख़ान सां गॾु हिन महिल बीठा आहिनि ही कालीन कुर्सियूं मथियां झूमर सभु उन दौर जा ई आहिनि जी हा ही जॾहिं सरकार हिज़ानिस पंहिंजे फ़ौज हिननि खे सलामी ॾींदी रोज़ सुबुह जो गोड़ ऑफ ऑनर पेश कंदा रोज़ सुबुह जो ही फैज़ माल जे ॿारनि जी तरफ़ पिक्चर सी हुई माल ही आहे मीर अली नाज़ असां नाज़ स्कूल आहे ख़ैरपुर में नाज़ पायलट स्कूल हिननि जे नाले सां ई आहे ही पूरो ताजपोशी शजरो आहे जंहिंजे मथां ताज आहे जंहिंजे मथां हींअर आहे ताजपोशी ही पूरो शजरो आहे हिन जो ताजपोशी जो ही मौजूदु आहे ज़ानिस जेका ताजपोशी कई वई उहा 18 साल जी उमिरि में ताजपोशी कई वई ताजपोशी वज़ीर आज़म लियाक़त अली ख़ान कराई हींअर जेका एज आहे साईं जी 85-90 साल तक़रीबन जी इमरान ख़ान जो पुटु फैज़ मोहम्मद ख़ान जंहिंजे नाले सां फैज़ महल आहे ही पूरो माल उन दौर जो ₹1,00,000 ठहियलु आहे 1 लख जो जी हा ही 1792 में ही माल ठहियो लख जो 1792 ही स्टेट जे हवाले सां हिननि सां मुआहिदा कया विया हिननि मुआहिदनि ते क़ाइद मोहम्मद अली जिन्ना जी सिग्नेचर आहे ही मौजूदु आहे ज़ानिस जी ताजपोशी में आया है लियाक़त अली ख़ान जी घरवारी राना लियाक़त फैज़ मोहम्मद ख़ान जे पुटु इमाम बख्श ख़ान हिननि रियासत कई आहे 1909 खां 1921 ताईं मीर अली नवाज़ हिननि जा पुट जंहिंजे नाले सां नाज़ स्कूल आहे जी ही हिननि जो ई पंहिंजी करंसी हलंदी स्टेट दौर जी सिल्वर रुपीज़ ही हलंदा हुया हिननि जा चांदी जा सिक्का ही जॉर्ज 5 मिलण आहे बर्तानिया जे बादशाह फैज़ मोहम्मद ख़ान सां ही आहे जॉर्ज 5 बर्तानिया जे बादशाह ही असांजो फैज़ मोहम्मद ख़ान आहे ही फैज़ मोहम्मद ख़ान सां मिलण लाइ आयो हिते हिन महिल ही ख़ैरपुर स्टेट जो लोगो आहे जेके स्टेट हिन लोगो ही हलंदो हिननि ही जेका तस्वीर आहे मीर अली नवाज़ जी तव्हां जहिड़ी इंग्लिश ते घुमण हुयो बहावलपुर जे मौजूदा जेके हिज़ानिस जी पहिरीं शादी थियल हुई बहावलपुर में थियल हुई नवाब सदीक़ अली ख़ान जी धीउ हुई बहावलपुर जी फ़ौज ख़ैरपुर हिज़ानिस खे गोड़ ऑफ ऑनर थी ॾे पई ही चांदी चांदी आहे ही पाख़्तून जो हिसाब में वेही करे फ़ैसिला वरंदा वेंदा आहिनि प्योर चांदी आहे ही ओरिजिनल शिकार थियल आहे हिन जी ज़बान आहे पथर जी अखियूं पथर जो आहिनि ॾंद वग़ैरह पंजा वारा हिन जा ओरिजिनल अथसि ही इंडिया में शिकार कया मीर साहबनि ही केमिकल हणी रखियो अथनि ताकी जे ख़राब बि न थियनि ही मौजूदु आहे ज़ानिसन लियाक़त अली ख़ान ताजपोशी बारे में ब्रीफिंग था कनि पिया हिननि खे ही मौजूदु आहे ज़ानिस जा वालिद साहबनि फैज़ मोहम्मद ख़ान 2 फैज़ मोहम्मद ख़ान 2 मीर अली नवाज़ ख़ान जा पुट आहिनि ही बि चीतो शिकार थियल आहे हिन जी ज़बान पथर जी आहे अखियूं पथर जूं आहिनि ॾंद वग़ैरह पंजा वारा ओरिजिनल हिन जा वग़ैरह हरणी बि ओरिजिनल आहे जी हा ही स्टेट जो तोहफ़ा पूरी पितल लिखियल आहे तोहफ़ा ओरिजिनल तोहफ़ा ही ॿियनि रियासतुनि जा बादशाह आहिनि के सिखनि के अंग्रेज़ आहिनि उन्हनि मां ख़ैरपुर रियासत जे बादशाह आहे मीर अली नवाज़ हे दिल्ली में निकितल पिक्चर 1928 जी